बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। मुझो नालो राबिया सम्मा है ऐं आऊं सासा प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर सिंध डेवलपमेंट सोसाइटी हैदराबाद सां ताल्लुक़ रखां थी। ऐं जीअं त तव्हां सभिनी खे ख़बर आहे त 8 मार्च इंटरनेशनल वुमेन डे आयो आहे ऐं उन हवाले सां आऊं सिर्फ़ु पंहिंजो कंट्रीब्यूशन इहो ॾींदसि त असां 8 मार्च छो था मल्हायूं ऐं असांखे छो मल्हाइणु खपे। 8 मार्च साल जो उहो ॾींहुं आहे जंहिंमें इंटरनेशनली असां हिकु औरत जे तौर ते पंहिंजी सुञाणप पंहिंजी रिकॉग्नाइज़ेशन ॾियूं था, पंहिंजी आइडेंटिफिकेशन खे इंश्योर कयूं था त एज़ अ औरत असांजो कंट्रीब्यूशन वुमेन एम्पावरमेंट ते कीअं कीअं रहे थो। जीअं मुंहिंजो तालुक़ु सिंध डेवलपमेंट सोसाइटी सां आहे ऐं मां डिस्ट्रिक्ट जामशोरे में 10 ॻोठनि में पंहिंजी टीम सां गॾु माण्हुनि खे सेंसिटाइज़ेशन मोबिलाइज़ेशन त तव्हां बराबरी जा हक़ ॾियो ऐं बराबरी जी ॻाल्हि कयो, कोशिशि कयूं पिया। 100% मां नथी चई सघां त अॼु जी औरत 8 मार्च जो जेको ॾींहुं मल्हायूं था, अॼु जी औरत एतिरी आज़ादु आहे या अॼु जी औरत खे एतिरी आज़ादी मिली आहे। अॼु बि असीं अख़बारुनि में पढ़ूं था त सिर्फ़ु मानी न ठाहिण जे करे मुड़ुसु औरत खे घुटा ॾेई मारे थो छॾे। अॼु बि असां ॾिसूं था त हिकु औरत पंहिंजे तकलीफ़ ऐं पंहिंजे मजबूरीअ जे तहत कॉम्प्रोमाइज़ करे थी। अॼु बि औरत एतिरी आज़ादु कोन्हे, पर असीं हिकिड़ो दर जीअं खड़काइबो आहे न, जीअं दर खे खड़काइजे त नेठि इहो दर सॼो खुले। असां सभु औरतूं मिली करे उन दर खे मुस्तक़िल वॼायूं था ऐं 8 मार्च ते उहो गोड़ कयूं था ऐं उहो गोड़ कोशिशि था कयूं सॼो पाकिस्तान ॿुधे, सॼो सिंध ॿुधे ऐं जेसि ताईं इहो दर पूरो न खुलंदो 100% औरतुनि खे पंहिंजे हक़नि जी, एजुकेशन जी ऐं हर तरह जी पॉज़िटिव बराबरी न मिलंदी। ऐं सम्झां थी इहो दर खड़कंदो रहंदो ऐं इहो दर वॼंदो रहंदो। मां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ी शइ चवंदसि त मां अगरि अॼु एम्पावरमेंट ते कमु थी कयां, मां हिन मुक़ाम ते ईअं कोन पहुती आहियां। मूं वटि बि एतिरा रेज़िस्टेंस, एतिरियूं तकलीफ़ूं ॾिसी ॾिसी बर्दाश्त करे अॼु मां पाण खे सम्झां थी त मां आज़ादाना तौर ते हर उहो कमु कंहिंजी मदद करणु ऐं आज़ादाना तौर ते ॻाल्हाए सघां थी। इन में वॾो कंट्रीब्यूशन मुंहिंजी फैमिलीअ जो आहे ऐं यकीननि मां बि इन्हनि चैलेंजिस खां गुज़री करे आई आहियां। मां हिते हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॾींदसि, मां ॿियनि हंधि नथी वञा। मुंहिंजो वालिद साहबु, मां पंहिंजे बाबा खे जेको आहे डेडिकेट कंदसि ऐं एप्रिशिएट कंदसि त मुंहिंजो वालिद साहबु उहो मर्द रहियो आहे जंहिं कॾहिं मूं न ॾिठो त मुंहिंजी अम्मा ते को हिकिड़ो तिखे आवाज़ सां बि ॻाल्हायो हूंदई या उनखे दड़को ॾिनो हूंदई। उहो मर्द जॾहिं कंहिं छोकिरी ते न क्रिटिसाइज़ करणु, हिकिड़ो मिसाली मर्द जीअं चइजे न, मां पंहिंजे बाबा खे ॾिठो ऐं आउं चाहींदसि त मुआशिरे जा सभु मर्द मुंहिंजे वालिद साहब वांगुरु हुजनि त औरत पंहिंजे एजुकेशन, पंहिंजो हक़, पंहिंजी बराबरी जो सही नमूने इस्तेमालु करे सघे थी। ऐं आउं ॿियो इहो चवंदसि त असां जेके औरतूं वुमेन एम्पावरमेंट ते ॻाल्हि कयूं था, असां बि इलाही तकलीफ़ूं ॾिठियूं आहिनि। मां बि एज़ अ पर्सन, एज़ एक्सपीरियंस एतिरियूं तकलीफ़ूं ॾिसी ॾिसी करे 10 साल जिदोजहद करे मां हाणे हिन मुक़ाम ते आई आहियां ऐं स्ट्रॉन्गली ॻाल्हायां थी ऐं पंहिंजो पाण खे सोशल मीडिया जे थ्रू, इंटरव्यूज़ जे थ्रू एम्पावर कयां थी। आज़ादी जी ॻाल्हि कयूं ज़रूरु था, पर कीअं मिसाल ॾियां त हिकिड़ो आम सोन जॾहिं बाहि में ॿरी करे कंहिं सेट जी शकल में अचे थो न, उनखे उन ओलह में उन बाहि में ॿरणो पवे थो। तव्हां सभिनीनि खे 8 मार्च जूं खोड़ सारियूं वाधायूं। असांजूं सिंधियाणियूं, असांजूं न्याणियूं, असांजूं जेके हींअर नयूं छोकिरियूं अॻियां अचनि पियूं, उन्हनि सभिनीनि खे मां एप्रिशिएट कंदसि। तव्हां हिमत कंदी रहियो, कामयाबी तव्हांजी ज़रूरु क़दम चुमंदी। किथे बि पंहिंजी हार न मञो, हौसलो जेको आहे पंहिंजो न हारायो ऐं तव्हांजो जेका हिमत ऐं तव्हांजी एफर्ट्स जेको आहे नेठि हिकु ॾींहुं तव्हांखे कामयाबी ॾींदी ऐं तव्हां बि हिकु ॾींहुं चवंदियूं त असां वुमेन एम्पावरमेंट आहियूं ऐं असां पंहिंजे हक़ जी ॻाल्हि करे सघूं था। थैंक यू वेरी मच।